पाकिस्तान जो तमाम घणो एहतराम कंदो आहियां। पाकिस्तानी वज़ीर आज़म फील्ड मार्शल एहतराम जोगियूं शख़्सियतूं आहिनि। पाक भारत जंग समेत मूं 8 जंगियूं रोकरायूं। पाकिस्तान के वज़ीर आज़म चयो त मूं जंगियूं रोकराए लखें माण्हुनि जूं जानियूं बचायूं। पाक भारत जंग दौरान 11 जहाज़नि खे केराए तबाह कयो वियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी फॉक्स न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल चयई ईरान जे समझदार माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल थी रही आहे। ईरान ॻाल्हियूं करणु चाहे थो त असांखे फ़ोन करे सघे थो। असां हाणे वधीक सलाह मशवरा फ़ोन ज़रिए कंदासीं। उमेद आहे त ईरान सां जंग जल्द ख़त्म थी वेंदी ऐं असां कामयाब थींदासीं। ईरानी परॾेही वज़ीर जी ओमान जे दौरे खां पोइ हिकु भेरो ॿीहर इस्लामाबाद आमद। अब्बास इराक़चीअ जी फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सां मुलाक़ात। ईरानी सरकारी मीडिया मूजिब मुलाक़ात दौरान गॾियल मामलनि ऐं सिक्योरिटी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। अब्बास इराक़ची कुझु देरि इस्लामाबाद में तरसण खां पोइ रूस रवानो। ईरानी सफ़ीर रज़ा अमीरी मुक़दम जो वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल जी क़यादत ते भरपूर एतमाद। संदसि चवणु आहे त जंग जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान जो किरदारु वाखाण जोॻो आहे। ईरानी वफ़द जो दौरो मुकमल सिक्योरिटी जी मनसूबाबंदी सां मुकमल थियो। पाकिस्तान बिरादर पाड़ेसरी मुल्क आहे। लाॻापनि खे नई बुलंदीअ ते खणी वेंदासीं। अमेरिका जी रियासत नॉर्थ डिकोटा में नंढो जहाज़ तबाह। पायलट ऐं हिकु औरत फोत। उॾाम जी कुझु देरि बाद जहाज़ खे बाहि लॻी वई। क्रिस्टल एयरपोर्ट वेझो हादसे जो शिकार। नेशनल ट्रांसपोर्टेशन सेफ्टी बोर्ड पारां जांच शुरू। ऐं आलमी मंडी में कचे तेल जी क़ीमतनि में 2 सैकड़ो खां वधीक वाधि रिकॉर्ड। ब्रेंट क्रूड तेल जी क़ीमत वधी $170 फ़ी बैरल ताईं पहुची वई। WTI जी क़ीमत में बि वाधि $96 फ़ी बैरल ते विकिणो थियणु लॻो। विच ओभर जी गैर यकीनी सूरत हाल तेल जी क़ीमतनि में वाधि जो बुनियादी सबबु क़रार। अमरीका ऐं ईरान विच में सामुंडी जंग हॉर्मुज़ ते वधंदड़ तकरार सबबु आलमी सप्लाई मुतासिर।